अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो शुक्रगुज़ारी रिपोर्ट शामिल कंदासीं परालो खां। जी नाज़रीन, परालो लॻी घरनि खे ओचितो बाहि वकोड़े वई, 5 घर सड़ी रख। वयरम ॻोठ में बाहि लॻण जे नतीजे में पورھيت वाजिद अली मौर्यो, याक़ूब अली मौर्यो, खुदा बख़्श मौर्यो, कलंदर बख़्श मौर्यो, मोहम्मद मौर्यो जा घर सड़ी विया। लखين रुपयनि जे मालियत जो सामान सड़ी खाक बणिजी वियो। बाहि ते ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत कंट्रोल करे वधीक घरनि खे सड़ण खां बचाए वरितो। फायर ब्रिगेड अमले खे बरोक़त इतला बावजूद देर सां पहुती। ख़बर मूजिब परालो ڀرسان वयरम ڳोठ जे 5 घरनि खे अचानक बाहि वकोड़ी वई। बाहि लॻण जे नतीजे में 5 घर सड़ी खाक बणिजी विया। वयरम ॻोठ जे रहवासी पورھيت वाजिद अली मौर्यो, खुदा बख़्श मौर्यो, मोहम्मद मौर्यो, याक़ूब अली मौर्यो, कलंदर बख़्श मौर्यो जे घरनि खे ओचितो बाहि लॻण सबबि लखें रुपयनि जी मालियत जो सामान ऐं रोक रक़म, केतिरा ई मण कणिक, न्याणियुनि जे ॾाज जा कपिड़ा, हंध बिस्तरा, खटूं ऐं ॿियो अलतर सड़ी वियो। बाहि ते ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत कंट्रोल करे वधीक घरनि खे सड़ण खां बचाए वरितो। बाहि जो बरोक़त इतला ॾियण बावजूद फायर ब्रिगेड अमलो देर सां पहुतो। मुतासिर ॻोठाणनि आला अख़्तियारनि डिप्टी कमिश्नर खैरपुर एसी इंगरी ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त थियल नुक़सान जो अज़ालो करे मदद कई वञे। रिपोर्ट मशताक अहमद, सौलंगी, पाकिस्तान न्यूज़ TV, परालो।